Bismillahirrahmanirrahim. Welcome to Zamir Science Academy, and I am Zamir Hussain with another lecture of 9th class biology. So today we are going to discuss about the level of organization. So what is level of organization and where from it's taught. So असांजो जेको लेक्चर आहे उहा आहे लेवल ऑफ ऑर्गेनाइजेशन छा आहे ऐं लेवल ऑफ ऑर्गेनाइजेशन किथां खां शुरू थिए थी इहो सॼो असां डिस्कस कंदासीं ऐं उन खां पहिरियां जेको असां अॼु जो जेको लेक्चर आहे इनके यानी कि ही जो असांजो टॉपिक आहे इनके ॿिनि पार्ट्स में डिवाइड कयो छो थी जेको टॉपिक आहे थोरो लेंदी आहे ऐं इम्पोर्टेंट टॉपिक आहे इन करे असां हिनखे ॿिनि पार्ट्स में डिवाइड कयो आहे हीअ असांजो पार्ट 1 आहे ऐं पार्ट 2 इन खां पोइ जेको आहे सो असां तव्हांजे साम्हूं अपलोड कंदासीं। त अॼु असां शुरू कंदासीं लेवल ऑफ ऑर्गेनाइजेशन वारो टॉपिक। हाणे लेवल ऑफ ऑर्गेनाइजेशन छा आहे, ठीकु आहे, यानी कि लेवल ऑफ ऑर्गेनाइजेशन मतिलबु त हिकिड़ी जेका शइ आहे उहा किथां खां शुरू थिए थी, ठीकु आहे, उन खे असां डिस्कस कंदासीं। हाणे लेवल ऑफ ऑर्गेनाइजेशन जो जेको फर्स्ट कंपोनेंट आहे जिथां खां असांजी लेवल ऑफ ऑर्गेनाइजेशन स्टार्ट थिए थी त उहो पहिरियों असांजो छा आहे, एटम आहे, ठीकु आहे। एटम छा आहे, एटम यानी कि जिथां असांजी लेवल ऑफ ऑर्गेनाइजेशन स्टार्ट थिए थी त किथां थी थिए, एटम खां थी थिए। एटम छा आहे, एटम असांजो स्मॉलेस्ट यूनिट ऑफ मैटर, यानी कि हिकु जेको मैटर आहे उन जो जेको स्मॉलेस्ट यूनिट आहे, ठीकु आहे, स्मॉलेस्ट यूनिट ऑफ मैटर जेको आहे सो यानी कि बुनियादी जेको नंढे मां नंढो जेको यानी कि पार्ट यानी मैटर उहो मैटर जो छा आहे, एटम आहे। ऐं इहो छा कंदो आहे, रिटेन्स कंदो आहे प्रॉपर्टीज़ ऑफ एलिमेंट जो, यानी कि हिकु एलिमेंट जूं जेके प्रॉपर्टीज़ आहिनि उन्हनि खे बि छा कंदो आहे, रिटेन कंदो आहे। हाणे इन जा एग्ज़ाम्पल्स छा आहिनि, असां जीअं कार्बन आहे, ठीकु आहे, कार्बन छा आहे, इहो बि हिकिड़ो एटम आहे। उन खां पोइ ऑक्सीजन, ठीकु आहे, ऑक्सीजन बि असां वटि छा आहे, एटम आहे। उन खां पोइ असां वटि हाइड्रोजन, इहे छा आहिनि, असां वटि एटम आहे, ठीकु आहे। एटम यानी कि हिकु स्मॉलेस्ट यूनिट मैटर जो उन खे असां एटम चवंदा आहियूं। उन खां पोइ असां वटि ॿिए नंबर ते छा आहे, मॉलिक्यूल, ठीकु आहे। मॉलिक्यूल छा आहे, मॉलिक्यूल अ ग्रुप ऑफ एटम्स बॉन्डेड टुगेदर, ठीकु आहे। हाणे जेके ग्रुप ऑफ एटम मतिलबु ॿ खां वधीक जेको आहे सो एटम मिली करे छा ठाहिनि, उहे यानी कि अगरि मिलंदा त उहो छा थींदो, असांजो मॉलिक्यूल ठही वेंदो। अगरि जे ॿ या ॿ खां वधीक यानी कि ग्रुप ऑफ एटम जंहिंमें बॉन्ड थींदा, हिक ॿिए सां मिलंदा त उहो असांजो छा थी वेंदो, मॉलिक्यूल थींदो। हिन जा काफ़ी मिसाल आहिनि। हाणे मिसाल जीअं असां वटि H2O, ठीकु आहे, छा आहे असां वटि H2 आहे। H2 मतिलबु हाइड्रोजन जा ॿ एटम ऐं ऑक्सीजन जो हिकिड़ो एटम जेॾी महिल पाण में मिलंदो त असांजो छा थींदो, इहो वाटर थी वेंदो, ठीकु आहे, वाटर में तब्दील थींदो। उन खां पोइ जीअं असांजो ग्लूकोज़ आहे, ठीकु आहे, C6H12 ऐं O6, ठीकु आहे, इहे असांजा जेॾी महिल पाण में मिलंदा त असांजो छा ग्लूकोज़ थींदो, यानी कि इहे असांजा एटम्स पाण में मिली करे छा हिकिड़ो मॉलिक्यूल ठहंदो आहे। उन खां पोइ टे नंबर ते असां वटि छा आहे, ऑर्गेनेल, ठीकु आहे, ऑर्गेनेल। हाणे इहो ऑर्गेनेल छा आहे, ॾिसो, इंसान जो जेको बेसिक स्ट्रक्चर एंड फंक्शनल यूनिट छा आहे, सेल आहे, छा आहे, सेल आहे। लाज़मी ॻाल्हि आहे, सेल में त कुझु शयूं हूंदियूं जेके हिकु माना को ख़ासि, हाणे सेल मुख़्तलिफ़ फंक्शन ॾींदो आहे त सेल जे अंदरि कहिड़ी शइ जेका उहा फंक्शन परफॉर्म, उहे कहिड़ी शइ असां वटि ऑर्गेनेल आहे, ठीकु आहे। ऑर्गेनेल छा आहे, स्पेशलाइज्ड स्ट्रक्चर विद इन अ सेल। हिकु सेल जे अंदरि हिकु स्पेशलाइज्ड स्ट्रक्चर हूंदो आहे, ख़ासि स्ट्रक्चर हूंदो आहे जेको हिकु ख़ासि कमु कंदो आहे, उहो छा कंदो आहे, हिकु ख़ासि फंक्शन परफॉर्म कंदो आहे। जीअं असां वटि न्यूक्लियस आहे, ठीकु आहे। हाणे न्यूक्लियस खे असां छा चवंदा आहियूं, ब्रेन ऑफ द सेल, छा, ब्रेन ऑफ द सेल, हिन खे असां ब्रेन ऑफ द सेल कंदा आहियूं, यानी कि जेके बि सेल जूं एक्टिविटीज़ आहिनि ओवरऑल उनखे कंट्रोल केरु कंदो, असांजो न्यूक्लियस कंदो आहे। हाणे इहो छा आहे, ऑर्गेनेल ऑफ माइटोकॉन्ड्रिया, ठीकु आहे, माइटोकॉन्ड्रिया छा आहे, पावर ऑफ द सेल, ठीकु आहे। ईअं वैक्यूल थी वियो, वैक्यूल आहे। उन खां पोइ असांजो एंडोप्लाज़्मिक रेक्टिकुलम आहे, ठीकु आहे, राइबोसोम्स आहिनि, इहे सभु छा आहिनि, ऑर्गेनेल आहिनि, यानी कि इन्हनि जो हिकु को ख़ासि फंक्शन आहे, इहो पंहिंजो फंक्शन छा कंदा आहिनि, परफॉर्म कंदा आहिनि, ठीकु आहे। हिन में मुख़्तलिफ़ असांजा ऑर्गेनल्स अची था वञनि। एतिरे ताईं तव्हांखे सम्झ अची वेंदो। त हाणे उन खां पोइ ॾिसो, ऑर्गेनल आहे त हुन खां पोइ ऑर्गेनल जंहिं महिल हिकु सेल जे अंदरि काफ़ी ऑर्गेनल मौजूदु आहिनि जेको पंहिंजो ख़ासि फंक्शन, उन खां पोइ असां छा आहे, सेल आहे। सेल छा आहे, बेसिक स्ट्रक्चरल एंड फंक्शनल यूनिट ऑफ लाइफ, ठीकु आहे। इंसान जो जेको बुनियादी यानी कि हीअं जो एको जेको आहे न उहो छा आहे, असां वटि सेल आहे, ठीकु आहे। सेल इज़ द बेसिक स्ट्रक्चर एंड फंक्शन यूनिट ऑफ लाइफ, इहो असांजो बुनियादी आहे। उन खां पहिरियों मां तव्हांखे मिसाल ॾियां। ॾिसो, मिसाल ईअं थो ॾियां त जेॾी महिल असां वटि हीअ जेका मां हींअर हिते जिते पढ़ायां पियो, हिकिड़े क़िस्म जो हिकिड़े कमरो आहे, बिल्डिंग आहे, ठीकु आहे। जीअं हिकिड़ो सिर आहे न, सिर असां मिलाईंदा वेंदा त हिकिड़ी दीवार ठही वेंदी आहे, ठीकु आहे, दीवार ठही वेंदी आहे। जेका सिर जेको आहे न, सिर इहो बेसिक सेल आहे छाजो, दीवार जो। इहे जंहिं महिल सिर मिलाईंदा वेंदासीं हिकिड़ी दीवार ठही वेंदी। इहा सिर जीअं दीवार में सिर कमु करे थी, ईअं इंसान जी बॉडी में इहो सेल आहे, इहो बेसिक स्ट्रक्चर एंड फंक्शन यूनिट आहे, यानी कि सेल इंसान जे बुनियादी हिकु आहे, ठीकु आहे। हुन खां पोइ थो अचे टिश्यू। टिश्यू छा आहे, अ ग्रुप ऑफ सिमिलर सेल्स
Similar cells that work together. ठीक है, work together and perform a specific function is called tissue. Tissue छा आहिनि मुख़्तलिफ़ सेल मिली हिकु जहिड़ा सेल मिली करे छा ठाहींदा आहिनि असां वटि जेको आहे सो ग्रुप ऑफ सिमिलर सेल्स that work together and perform a specific function. उहे छा असांजा टिश्यू आहे. जीअं मां हींअर तव्हां सां ॻाल्हि कई, हिकिड़ो मिसाल असां वटि हिकिड़ो सेल आहे, चाहे हिन में न्यूक्लियस आहे, हिकिड़ो सेल आहे, ठीक है, सेल स्ट्रक्चर एंड फंक्शन यूनिट आहे. साॻी तरीक़े सां जेॾी महिल हिकु जहिड़ा सेल पाण में मिलंदा, ठीक आहे, ईअं मिली असां हिकु जहिड़ा सेल मिलंदा, ही छा ठही वेंदो असांजो, ही टिश्यू ठही वेंदो. हिन खे असां छा चवंदासीं, टिश्यू चवंदासीं. ऐं ही जेको माना टिश्यू छा आहे उहो पंहिंजो हिकु ख़ासि कमु परफॉर्म कंदो. हाणे टिश्यूज़ जा मुख़्तलिफ़ टाइप्स आहिनि, जीअं कनेक्टिव टिश्यू थी वियो, एपिथेलियल टिश्यू थी वियो, या उन खां पोइ जेको आहे सो असांजो मस्कुलर टिश्यू थियो ऐं नर्वस टिश्यू. इहे मुख़्तलिफ़ टिश्यू आहिनि, इहो पंहिंजा परफॉर्म जेको आहे फंक्शन. जीअं हाणे मिसाल आहे, बाबा मस्कुलर टिश्यू आहे उहो छा कंदो आहे, उहो बॉडी खे मूवमेंट में मदद कराईंदो आहे. कनेक्टिव टिश्यू छा कंदो आहे, अदर टिश्यूज़ खे पाण में कनेक्ट कंदो आहे. ठीकु आहे. एपिथेलियल टिश्यू आहे, उन खां पोइ असांजो नर्वस टिश्यू छा आहे, कैरीज़ कंदो आहे, मैसेजेस खे कैरीज़ कंदो आहे टुवर्ड द ब्रेन एंड ब्रेन टुवर्ड द बॉडी. यानी कि मुख़्तलिफ़ टिश्यूज़ आहिनि, हिन जा मुख़्तलिफ़ फंक्शन्स आहिनि. हाणे जेॾी महिल टिश्यू मिली करे वरी छा ठाहींदा आहिनि, इहे साॻा टिश्यू जेॾी महिल मिलंदा, ॾिसो जीअं मां तव्हांखे शुरू में चयो त सिर पेसिका, उन सिरूं मिली करे दीवार ठहंदियूं. जेॾी महिल वरी दीवारूं मुख़्तलिफ़ मिलंदियूं त हिकिड़ो कमिरो ठही वेंदो. हाणे कमिरे जी मिसाल असां ऑर्गन खे ॾियूं त जेॾी महिल इहे टिश्यू मिलंदा मुख़्तलिफ़. हाणे हिते इन जी डेफिनेशन खे असां अगरि गौर सां ॾिसूं त हिते छा थो चए, अ ग्रुप ऑफ डिफरेंट टाइप्स ऑफ टिश्यूज़. छा डिफरेंट, यानी कि मुख़्तलिफ़ टिश्यूज़ जा टाइप्स मिली करे छा ठाहींदा, असांजे ऑर्गन ठाहींदा. हिकिड़ो टिश्यू, हिकिड़े ऑर्गन में हिकिड़ो टिश्यू थी नथो सघे, मुख़्तलिफ़ टिश्यूज़ हूंदा, उहे टिश्यूज़ मिली करे छा ठाहींदा, ऑर्गन ठाहींदा. ऑर्गन मतिलबु कोज़ो ठाहींदा. ठीकु आहे. टाइप ऑफ टिश्यूज़ वर्क टुगेदर टू परफॉर्म अ स्पेसिफिक टास्क. ठीकु आहे. हिकु ऑर्गन जेको टास्क हूंदो आहे जेको उनखे परफॉर्म, जीअं मिसाल थो ॾियां मां तव्हांखे, जीअं असां वटि छा आहे, हार्ट आहे. ठीकु आहे. हार्ट थियो, लिवर थी वियो, उन खां पोइ किडनीज़ थी. इहे छा आहिनि, इहे मुख़्तलिफ़ ऑर्गन्स आहिनि ऐं मुख़्तलिफ़ टिश्यूज़ खां मिली करे इहे छा आहे, ठहियल आहिनि. ऐं हर हिकु टिश्यू जो पंहिंजो पंहिंजो फंक्शन आहे. इन ई करे हीअ जेको हार्ट आहे, हार्ट जो कमु छा आहे, ब्लड खे पंपिंग कंदो आहे. हाणे हार्ट में बि ॾिसो न, टिश्यू मुख़्तलिफ़ टिश्यूज़ हूंदा आहिनि, जीअं मस्कुलर टिश्यू हार्ट में हूंदो आहे. ठीकु आहे. ऐं हुन खां पोइ जेको आहे सो हिन में छा लिवर आहिनि, लिवर आहे, उन खां पोइ असां वटि किडनीज़ आहिनि. इन्हनि में छा आहिनि, मुख़्तलिफ़ टिश्यूज़ आहिनि. ऐं इहे उज़वा छा मुख़्तलिफ़ टिश्यूज़ मिली करे इन्हनि खे ठाहियो आहे. उन खां पोइ आख़िरी में अॼु जो जेको असांजो लेक्चर आख़िरी जेको आहे, उन में आहे ऑर्गन सिस्टम. ऑर्गन सिस्टम छा आहे, ऑर्गन सिस्टम जेॾी महिल असांजा मुख़्तलिफ़ ऑर्गन सिस्टम, ठीकु आहे, मुख़्तलिफ़ ऑर्गन सिस्टम पाण में मिलंदा त हिकिड़ो ऑर्गन सिस्टम ठही वेंदो. ऑर्गन सिस्टम मतिलबु कीअं, ठीकु आहे. हाणे हिते छा थियो, ग्रुप ऑफ ऑर्गन्स वर्क टुगेदर टू कैरी आउट कॉम्प्लेक्स ओवरऑल फंक्शन. ठीकु आहे. इहे जेॾी महिल पाण में यानी कि ऑर्गन मिलंदा त इहे छा ठाहींदा, ऑर्गन सिस्टम ठाहींदा. हाणे मिसाल थो ॾियांव तव्हांखे, हिकिड़ो असां वटि सिस्टम, जीअं मुख़्तलिफ़ सिस्टम आहिनि बॉडी में, 11-12 मेन सिस्टम आहिनि. उन में मां हिकिड़ो तव्हांखे सिस्टम जो मिसाल थो ॾियां, डाइजेस्टिव सिस्टम. छा, डाइजेस्टिव सिस्टम. हाणे डाइजेस्टिव सिस्टम छा आहे, हिन में मुख़्तलिफ़ ऑर्गन्स मिली करे हिकिड़ो परफॉर्म ॾींदा आहिनि फंक्शन, यानी कि हिकिड़ो हुननि जो कॉम्प्लेक्स हूंदो आहे. मिसाल आहे, माउथ खां तो स्टार्ट थिए वेंदे एनस ताईं, इहो पूरो हिकु सिस्टम आहे. हाणे इन में मुख़्तलिफ़ ऑर्गन्स, माउथ आहे, एसोफेगस आहे, फेरिंग्स थी विया असांजा. ठीकु आहे. ऐं हुन खां पोइ हेठि अचूं, स्टोमक थियो, लार्ज इंटेस्टाइन, स्मॉल इंटेस्टाइन, रेक्टम, एनस, इहे सभु छा आहिनि, असांजा ऑर्गन्स आहिनि. लिवर थियो, इन में लिवर बि असांजो डाइजेस्टिव सिस्टम में थो अचे, पेनक्रियास, यानी कि इहे सभु शयूं असांजो छा आहिनि, डाइजेस्टिव सिस्टम जो हिसो आहिनि. हाणे ऑर्गन मिली करे हिकु पूरो सिस्टम ठाहींदा आहिनि, जंहिंखे असां निज़ाम चवंदा आहियूं. जीअं खाधे जो निज़ाम, साह जो निज़ाम, यानी कि डाइजेस्टिव सिस्टम, रेस्पिरेटरी सिस्टम, उन खां पोइ कार्डियोवस्कुलर सिस्टम, इहे सभु छा आहिनि, असां वटि सिस्टम आहिनि. ठीकु आहे. हाणे जेॾी महिल ऑर्गन पाण में मिलंदा त इहो हिकिड़ो सिस्टम यानी कि ठाहींदा, ऐं उहो सिस्टम पंहिंजो हिकु ओवरऑल कॉम्प्लेक्स फंक्शन जेको आहे सो परफॉर्म कंदो. ठीकु आहे. मिसाल मां तव्हांखे पहिरीं ॿुधाए चुको आहियां त जीअं कमरे जो मिसाल ॾिनो त हीअ जेको ऑर्गन आहे, ऑर्गन सिस्टम आहे न, इहो सिस्टम ईअं हूंदो आहे. ठीकु आहे. हाणे सिस्टम आहे मुख़्तलिफ़, यानी कि असांजा उज़वा मिली करे हिकु पूरो सिस्टम ठाहींदा. क्लियर आहे. इहे असांजो जेको लेक्चर आहे, लेवल ऑफ ऑर्गन पार्ट 1 आहे. इन खां पोइ इंशाल्लाह असां पार्ट 2 अपलोड कंदासीं. इन सॼे यानी कि जेको असांजो चैप्टर आहे, इन खे अगरि असां मद्देनज़र लिखूं त यानी कि एटम खां वञी ताईं ऑर्गन सिस्टम ताईं, त इहे छा आहिनि, हिक ॿिए सां मिलंदड़ आहिनि. अगरि थोरो हिन सां असां गौर कयूं, जीअं असां वटि ऑर्गेनल आहे. ऑर्गेनल छा आहे, स्पेशलाइज़्ड आहे. ठीकु आहे. उहो छा जे अंदरि हूंदो आहे, सेल जे अंदरि हूंदो आहे.
वरी अचूं सेल छा आहे, बेसिक स्ट्रक्चर फंक्शन आहे। हाणे वरी सेल मिली करे छा ठाहींदा आहिनि, टिश्यू ठाहींदा आहिनि। टिश्यू हिकु पंहिंजो परफॉर्म कंदो आहे फंक्शन, स्पेसिफिक फंक्शन परफॉर्म कंदो आहे। साॻी तरीक़े सां टिश्यू मिली करे ऑर्गन ठाहींदा आहिनि, ऑर्गन जो वरी हिकु टास्क हूंदो आहे उहो कंप्लीट कंदो आहे। वरी ऑर्गन मिली करे छा ठाहींदा आहिनि, ऑर्गन सिस्टम ठाहींदा आहिनि। अञा अॻिते असांजो कुझु शयूं आहिनि हिन जेको आहे सो टॉपिक, उहे मां तव्हांखे अॻे जेको आहे सो पार्ट में क्लियर कंदासीं। उम्मीद आहे तव्हांखे लेक्चर सम्झ में हूंदो। अगरि जे लेक्चर रिलेटेड तव्हांखे को सवाल हुजे तव्हां कमेंट बॉक्स में असांखां पुछी सघो था। ऐं जेको आहे सो इन लेक्चर रिलेटेड अगरि तव्हांखे नोट्स खपनि या पहिरें चैप्टर बायोलॉजी 9th क्लास बायोलॉजी जा नोट्स तव्हांखे खपनि, उहो बि तव्हां कमेंट में असांखे घुरी सघो था। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह।